नगमा मिली नगमा। ऐ वतन ने चमन, ऐ वतन ने चमन, तू हमारा दिल है और जहाँ। ऐ वतन ने चमन, ऐ वतन। अॼु आऊं तव्हांखे कहिड़े माण्हू खां मिलाईंदुसि जंहिंमें अनेक गुण आहिनि, जेको शाइर बि आहे, राइटिंग बि आहे, ॾाढो मेहनती आहे। त हुन खां जॾहिं मुंहिंजी मुलाक़ात थी त हुन चयो की मूंखे सपोर्ट न हुअण जे करे आउं अॻिते पढ़ी कोन सघियसि। दादा तव्हांजो नालो छा आहे? रवि राजकुमार। ऐं किथे रहंदा आहियो तव्हां? नज़र मोहन जी। नज़र मोहम्मद। कहिड़ो कमु कंदा आहियो? हुरियत। हा रवि, पंहिंजो तारुफ़ करायो। तव्हां केतिरो पढ़ियल आहियो? छा मैट्रिक पास है? मैट्रिक कीअं शौक़ु थियो जेको तव्हां इहो राइटिंग जो थोरो लिखी असांखे ॾेखारियो बोर्ड ते? जी ही मार्कर आहे, हिन मां को जे लफ़्ज़ जीअं लिखियल आहे जानवरनि ऐं ॿूटनि जे घरड़े, इहो पंहिंजे अखरनि मां ते लिखी ॾेखारियो। ये साॻियो जी हा। ही हिकिड़ो मज़दूर हारी आहे, असांजो दोस्त आहे हिते, जंहिंजी राइटिंग अहिड़ी आहे जेकी पेंटर जहिड़ी, ऐं कुझु शाइर बि आहे। त हिन जो अॼु इंटरव्यू वठूं पिया असां। ही जीअं असांजो हिते जो ॻोठाणो हिकिड़ो सुठो दोस्त आहे जेको मुंहिंजे खां मैट्रिक कयल आहे। तव्हांजी सही आहे, मैट्रिक कयल आहे। हिन मुंहिंजो नालो लिखियो आहे चंद्र कुमार। हिनजी राइटिंग ॾाढी प्यारी आहे, जेको असांखे उमेद हुन खां मथे आहे। ऐं हिन खां अलावा हिन खां ॿियो तुंहिंजो कहिड़ो शौक़ु आहे? ऐं पोइट्री कंदो आहियां। पोइट्री को ॿुधाईंदो? जी पंहिंजी आहे, पंहिंजी लिखियल? साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी आलम मंझि, वही सभु समझ सबर ऐं साथ जी। हिन खां अलावा मिली नगमो? जी मिली नगमा आहिनि मुंहिंजा। हिकिड़ो को बि यादि हुजे ॿुधाई। जी ॿुधायो। मुंहिंजा आहिनि, हुन जूं कुझु झलकियूं ॿुधायो जेके टे चार आहिनि। नगमा मिली नगमा। ऐ वतन ने चमन, ऐ वतन ने चमन, तू हमारा दिल है और जहाँ। ऐ वतन ने चमन, ऐ वतन ने चमन, तू हमारा दिल है और जहाँ। कितनी मुश्किलें झेल कर पाया है तुम्हें, कितनी कुर्बानियाँ देकर है बनाया तुम्हें। उन्होंने जो काम किए समझ कर तुमको अपना ईमान। ऐ वतन ने चमन, तू हमारा दिल है और जहाँ। हिकिड़ो ई आहे, हिकिड़ो वरी ॿियो आहे। पाक वतनो मेरे प्यारे चमन, पाक वतनो मेरे प्यारे चमन, तुम पे मैं फिदा, मेरा दिल मेरी जान। हाँ दिल मेरी जान। पाक वतनो मेरे प्यारे चमन, तुम पे मैं फिदा, मेरा दिल मेरी जान। My work is labor. Your labor? जी पोइ साईं ही असांजो प्यारो दोस्त कुझु मजबूरियुनि जे करे अॻिते पढ़ी कोन सघियो, लेकिन पंहिंजी महिनत ऐं हौसले अफ़ज़ाई सां हिन मुक़ाम ताईं पहुचियो आहे। असां बि दुआऊं कयूं था कि हिनखे को सुठो मुक़ाम मिले। थैंक यू।